ॿिन्ही कुंडनि में बिज पोखियो हुयो। कहिड़ो सबबु आहे हिकु बूटो न पियो फुटे ऐं ॿियो फुटी रहियो आहे? मां छा कयो जो मुंहिंजो हिकिड़ो बूटो न पियो थिए? मूंखे हिन ॻाल्हि ते गौर करणु घुर्जे। मां अहिड़ी मिटी में पोखियो वियो आहियां जिते मिटी बि आली हुई ऐं नमी बि ॾाढी हुअसि। हाँ, सारा मूंखे सुठे भाण वारी मिटी में पोखियो जेका ग़िज़ा यानी न्यूट्रिशन सां भरपूर हुई। मूंखे एतिरी सिज जी रोशनी ऐं गरमाइश बि कान मिली जंहिंजे करे मां वधी न सघियुसि। हाँ, हर बिज हिकु मख़सूस गर्मी पद ते फुटंदो आहे। जेकॾहिं उहा गर्मी हिनखे न मिली त बूटो न थींदो। ऐं मूंखे ॾाढी घुट महसूस थी रही हुई। मुंहिंजी मिटीअ में ऑक्सीजन बिल्कुल भी न हुई। अरे तॾहिं त ऑक्सीजन त हर जानदार लाइ ज़रूरी आहे। बिज फुटण लाइ लाज़मी आहे त उनखे ऑक्सीजन मिलंदी रहे। साह खणण में मदद कंदी आहे। मुंहिंजो न सिर्फ़ साह पियो घुटिजे पर खाइण लाइ बि कुझु न हो। इहो इन लाइ थियो छो त जॾहिं तोखे ऑक्सीजन न मिली त तूं पंहिंजे अंदर मौजूद ग़िज़ा खे इस्तेमाल न करे सघे। इन लाइ तूं फुटी न सघे। एतिरो नंढड़ो बिज, हिन जी मां कीअं मदद कयां त ही फुटी पवे? फुटण जे तरीक़नि में मुंहिंजा ख़ासि हिसा मदद कंदा आहिनि, जीअं त बिज जो खोपो जेको महफ़ूज़ रखंदो आहे, कैटिलेडन जंहिंमें ग़िज़ा जमा थींदी आहे जेका नंढनि बूटनि जे वधण में मदद कंदी आहे, रेडिकल जेको सभ खां पहिरियां वधंदो आहे ऐं पाड़ जी शक्ल में ॿाहिरि ईंदो आहे, ऐं प्लेम्यूल जेको स्टीम या शूट बणिजी ॿाहिरि जी तरफ़ वधंदो आहे। हलो मां वरी कोशिश थी कयां ऐं हिन बिज खे कुंडीअ में लॻाए थी छॾियां। ज़रख़ेज़ ज़मीन, सिज जी रोशनी ऐं पाणी ॾेई हवादार जॻह ते रखी छॾियो। ही रेडिकल यानी जार निकिरी रही आहे। इन खां पोइ प्ल्यूम्यूल यानी शूट मथे उभरी रहियो आहे ऐं बूटे जी स्टीम गौच थी रहियो आहे। हाणे बूटे जा असुल पन यानी सच्चा पन निकिरी आया आहिनि ऐं गौच छणी किरी पिया आहिनि। हाणे तुंहिंजो बिज फुटी वियो आहे यानी बूटे में तब्दील थी वियो आहे। दोस्तो, हाणे असां हिकु मवाज़नो कंदासीं। मकई ऐं पीस खणी ॿिनि अलॻि कुंडनि में लॻाईंदासीं ऐं जॾहिं ही फुटनि त गौर करे हिननि में फ़र्क़ु ॿुधायो।